मुल्क में हिन वक्त हर कंहिं लाइ लेवल प्लेइंग फील्ड आहे। सियासतदाननि जो एहतसाब अवाम खे करणो आहे। अफगानिस्तान में अमेरिकी फौज जा छॾियल हथियार रुगो केपी ताईं न पर सिंध जे कचे में बि पहुची विया आहिनि। ग़लति फ़ैसिला करे तालिबान खे ॿीहर आबाद कंदड़ माण्हुनि जो एहतसाब थियणु घुरिजे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अफगानिस्तान में हुकूमती तब्दीली दौरान फरार थियल दहशतगर्दनि खे फाटा ऐं ॿियनि इलाइक़नि में आबाद कयो वियो, जंहिं सबबि मुल्क में दहशतगर्दी वधी रही आहे। साबित थी रहियो आहे त पीटीआई चेयरमैन जी पॉलिसी केतिरी ख़राब हुई। महांगाई ऐं बेरोज़गारी सबबि ॾोह वधी रहिया आहिनि। थरकोल सिंध में आहे, उते मक़ामी माण्हुनि खे सस्ती बिजली मिलणु घुरिजे। नवाज शरीफ की वतन वापसी लाइ 21 अक्टूबर की तारीख़ तय थी वई। लंडन में नून लीग के आला सतह इजलास में नवाज शरीफ की वतन वापसी ऐं चूंडुनि वारे मामले ते मुशावरत कई वई। अॻूणे वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त नवाज शरीफ 21 अक्टूबर ते लाहौर पहुचंदो, जिते संदसि शानदार इस्तक़बाल कयो वेंदो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसफा भुट्टो जी केटीएन न्यूज़ जे सखर जे शहीद ब्यूरो चीफ जान मोहम्मद महर जे घर आमद। शहीद जे वारसनि सां ताज़ियत कई। वारसनि ऐं सहाफ़िन शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल बाबति पीपी चेयरमैन खे ब्रीफिंग ॾिनी। केस में नामज़द जवाबदार गिरफ़्तार कराइण लाइ किरदार अदा करण जो मुतालबो। बिलावल भुट्टो ज़रदारी शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल जी मज़म्मत कंदे चयो आहे त पीपल्स पार्टी शहीद जान मोहम्मद महर जे वारसनि सां गॾु आहे ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ किरदार अदा कंदासीं। शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार छो न थिया आहिनि। सखर डिवीज़न में अमन अमान जी सूरत हाल बाबति इजलास दौरान कानून वारे निगरान वज़ीर उमर सूमरो पारां कावड़ जो इज़हार। कातिल जल्द गिरफ़्तार करण जी हिदायत। फातिमा पड़ो केस में रूपोश जवाबदार हिना शाह ऐं फयाज़ शाह जी गिरफ़्तारी न थियण ते तोड़े जवाबदार असद शाह जी मोबाइल फोन डी कोड न थियण ते बि पुलिस मथां कावड़ जो इज़हार। निगरान सूबाई वज़ीर चयो त कचे में ऑपरेशन लाइ फ़ैसिलो थी वियो आहे। कचे मां पाणी लहंदे ई ऑपरेशन शुरू कयो वेंदो। डीआईजी सखर अब्दुल हमीद खोसो ऐं सीटीडी जो डीएसपी अब्दुल कुदूस कलवड़ शहीद जान मोहम्मद महर जे घर पहुता। वारसनि सां ताज़ियत। शहीद जान मोहम्मद महर क़त्ल वाक़े वारे हंधि पहुची जाइ वारदात जो मुआइनो बि कयो। डीआईजी केटीएन न्यूज़ ऑफिस पहुची रिपोर्टर अनस घांघरो ऐं जांच ऑफिसर अब्दुल कुदूस कलवड़ खां केस बाबति ब्रीफिंग वरिती। डीआईजी अब्दुल हमीद खोसो चयो त जान मोहम्मद महर क़त्ल केस जे हवाले सां का बि कसर न छॾी वञे। समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। वफ़ाक़ी हुकूमत पारां करंसी ऐं तेल खां पोइ खंड, भाण ऐं कणक जी स्मगलिंग में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई जो फ़ैसिलो। कुझु इदारे रिपोर्ट वज़ीर आज़म सेक्रेटरीट में जमा कराए छॾी। रिपोर्ट में कणक स्मगल ऐं ज़ख़ीरो कंदड़ 592 ॼणनि जी निशानदही कई वई। कणक जी स्मगलिंग में 26 स्मगलर्स जे मुलविस हुजण जी निशानदही। रिपोर्ट में स्मगलर्स जी मदद कंदड़ 259 एहलकारनि जी बि निशानदही थियल। पंजाब में 272 ऐं सिंध में 240 सरकारी मुलाज़िम स्मगलर्स जा सहूलतकार बणियल। केपी में 65, बलूचिस्तान में 15, इस्लामाबाद में 5 सरकारी एहलकार स्मगलर्स जी मदद करण में मुलविस निकिता। पीटीआई चेयरमैन जी घरवारी बुशरा बीबी तोशाखाना केस में जांच लाइ नेब आॾो पेश न थी। पेशीअ लाइ नई तारीख़ घुरी वरिती। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत 190 मिलियन पाउंड ऐं तोशाखाना केस में बुशरा बीबी जी 26 सितंबर ताईं ज़मानत मंज़ूर करे वरिती।
सुप्रीम कोर्ट अॻूणी वज़ीर आज़म शहीद बेनज़ीर भुट्टो जी हुकूमत के राण में मुलविस 2 रिटायर्ड फौजी ऑफिसर जूं सज़ाऊं बरक़रार रखी छॾियूं। जस्टिस मुनीब अख्तर जी सरबराही में बेंच 15 फ़रवरी ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। कर्नल रिटायर्ड आज़ाद मिन्हास ऐं कर्नल रिटायर्ड इनायतुल्ला जूं सज़ाऊं बरक़रार। फील्ड कोर्ट मार्शल आज़ाद मिन्हास खे 2 साल ऐं इनायतुल्ला खे 4 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई हुई। ॿिन्ही अॻूणनि फौजी ऑफिसर्स ते 1995 में शहीद बेनज़ीर भुट्टो जी हुकूमत खे एराइण लाइ साज़िश करण जो इल्ज़ाम हो। केटी न्यूज़ सखर जे ब्यूरो चीफ शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल खे 1 महीनो मुकम्मल। पुलिस कातिलनि खे गिरफ़्तार करण में नाकाम। पुलिस जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ का बि कार्रवाई न कई। केस में गिरफ़्तार 3 सहूलियतकार वधीक 6 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले। शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ सिंध में कलम धणियुनि जा एहतजाजी मुज़ाहिरा। सिंध सहाफ़ी इतिहाद जे सॾ ते कराची, हैदराबाद, जामशोरो, सखर, नवाबशाह, खैरपुर, लाड़काणो, ठट्टो, नौशरो फिरोज़, नसीराबाद, ठुल, लालूराइन, मांझन, गोसपुर ऐं नारो में भी एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। लखी गुलाम शाह, मुबारकपुर, तंगवाणी, डोकरी, ठारूशाह, ठिकराठो, सन, गाजी फावर, दोदापुर ऐं ॿियनि शहरनि में भी एहतजाज। अॻवाननि चयो त शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार थियण ताईं एहतजाजी तहरीक जारी रहंदी। जो मोबाइल डी कोड न करे सघी। केस में नामज़द हिना शाह ऐं संदसि पीर फयाज़ जा बि गिरफ़्तार न थिया। राणीपुर जे पीराणी हवेली मां गुम थियल नारी सना गुरामाणी वारे केस में गिरफ़्तार जवाबदार पीर सुहेल शाह ऐं रियाज़ मशहूरी वधीक 2 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। सहाफ़िन ऐं पुलिस खे कठ घुराए धमकियूं ॾियण वारो केस बि एटीसी मुंतक़िल। सिंध जे ट्रेजरी ऑफिसर्स में करप्शन ऐं ख़राब कारकर्दगीअ ते 5 ऑफिसर्स उहिदनि तां फारिग। 22 ऑफिसर्स जूं बदिलियूं ऐं मुक़ररियूं। निगरान सूबाई वज़ीर यूनिस डाघा जी हिदायतुनि ते ट्रेजरी ऑफिसर्स जूं बदिलियूं ऐं मुक़ररियूं कयूं वयूं। उहिदनि तां हटायल ऑफिसर्स में अल्लाह ॾिनो सियाल, अशरफ जावरी, धणी बख्श जुणेजो, ममताज सुमरो ऐं अली अकबर चांडियो शामिल। हैदराबाद, टंडो अलायार, कश्मोर कंदकोट, सांगड़ मीरपुर ख़ास, मटियारी, बदीन, सिजावल समेत ॿियनि ज़िलनि जा ट्रेजरी ऑफिसर्स बि तब्दील। तंगवाणी भरिसां ज़मीन जी मालिकी वारे तकरार तां नौजवान क़त्ल। हासू वाह वटि बहलकाणी बिरादरी सां वास्तो रखंदड़ 2 सोटनि में ज़मीन जी तकरार तां झेड़ो थी पियो। वारसनि जो चवणु आहे त जवाबदार बाबू बहलकाणी असांजे नौजवान गुलाम शबीर बहलकाणी खे पिस्टल जा फायर करे क़त्ल करण बाद फरार थी वियो आहे। टंडो आदम में क़त्ल कयल नौजवान अफज़ल लुंड। खैरपुर नाथन शाह भरिसां संदसि तदफ़ीन। क़त्ल वारे वाक़े ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा। नौजवान जो मढ़ खैरपुर नाथन शाह भरिसां ॻोठ करीमदाद लुंड पहुचायो वियो। जनाज़े नमाज़ में माण्हुनि जी वॾे अंग में शिरकत। वारसनि मूजिबि कंहिं सां का दुश्मनी कोन्हे। अफज़ल खे बेगुनाह क़त्ल करे ज़ुल्म कयो वियो आहे। नौजवान जे क़त्ल ख़िलाफ़ जसकम, जसर, चफाक ऐं सियासी समाजी धुरनि ठट्टो, दड़ो, सामारो, टंडो आदम, कोटड़ी, कलोई, घोटकी ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। ठट्टो भरिसां घारोवासी 2 मोटरसाइकिल सवार नींगर वाटर बोर्ड जे कैनाल में किरी पिया। बुॾी वियल 15 वरियनि जो अशरफ कासेली ऐं 12 वरियनि जो आरिफ शेख जी ॻोल्हा जारी। उत्तर कोरिया जो सरबराह किम जोंग इन रूसी सदर व्लादिमीर पुतिन जी दावत ते रूस पहुची वियो। उत्तर कोरिया जो सदर पंहिंजे ख़ुसूसी बम प्रूफ ट्रेन ज़रिए मास्को पहुतो। रूसी अख़्तियारनि संदसि आदरभाउ कयो। किम जोंग इन रूसी सदर सां ॿितरफ़नि लाॻापनि समेत ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं कंदो। ऐं एशिया कप सुपर 4 मरहले जी अहम मैच में भारतीय टीम जी श्रीलंका जे बॉलर्स आॾो हिकु न हली। समूरी टीम 213 रन्सुनि ते ढेर। हदफ़ हासिल करण लाइ श्रीलंका जी बैटिंग जारी। श्रीलंका जे बॉलर्स विलालागे 5 ऐं असलंका
4 विकेट्स वरितियूं। भारतीय टीम जो कप्तान रोहित शर्मा 53 रन्स ठाहे नुमाया रहियो। एशिया कप जे सुपर 4 मरहले में श्रीलंकन स्पिनर्स भारतीय बैट्समैन खे काबू करे वरितो। समूरियूं 10 विकेट्स स्पिनर्स जे नाले रहियूं। 47 ओवर्स खां पोइ मैच बरसात सबबि थोरी देर लाइ रोकी वई।